जेसी ताईं तव्हांजो पिरी कोन्हे को, जेसी ताईं तव्हांजो महबूब कोन्हे को, तव्हांजो ढोल कोन्हे को, तेसिताईं तव्हांखे ज़िंदगी जे सूंहं जी ख़बर कीअं पवंदी तव्हांखे? छा इहा सूंहं इहा माण्हू जी ज़रूरत न आहे, माण्हू जे समाज जी ज़रूरत न आहे, माण्हू जी ज़िंदगी जी ज़रूरत न आहे? जेकर इहा ज़रूरत न आहे त पोइ माण्हू ऐं ढोर ढगे में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हींअर इहो माण्हू खे हिकिड़ी ॻाल्हि माण्हू खे इहा सम्झायो, माण्हू हीअं सभु हिक ॿिए जो साथ छॾण लाइ तयारु आहे। पीउ पुट खां भॼण जे लाइ तयारु आहे, पुटु पीउ खां भॼण जे लाइ तयारु आहे, भाउ भाउ खां भॼी वियो। हीउ मौत खे आसान थो करे। तकलीफ़ हींअर सभु असीं तकलीफ़ुनि में आहियूं, पर हिकिड़ो माण्हू तव्हांखे चवे न अबा तव्हीं अहिड़ा हिकिड़ा 1 2 3 4 5 8 10 अहिड़ा हिकिड़ा परमनेंट वैल्यूज़ त ठाहे ॾियो, अहिड़ा के गुण ठाहे ॾियो हिन जेका रुली वियल जेका मख़लूक आहे ख़ुदा जी, जेका ॾाड़ियनि में हथ पिया आहिनि, जेके घटि में घटि जेको आहे माण्हू साह त खणी सघनि, माण्हू को आथत माण्हू खे मिले त यार हाणे हींअर को जामी चांडियो अची वियो आहे, जेको अंब गोपांग अची वियो आहे, नागपाल आयो आहे, हिननि अहिड़ी भली ॻाल्हि ॿुधाई आहे जेका न समय कई न सूमरे कई। लतीफ़ साईं चयो त ढोल बिना ढोला नाहे साञा सूंहं जी, जेसी ताईं तव्हांजो पिरी कोन्हे को, जेसी ताईं तव्हांजो महबूब कोन्हे को, तव्हांजो ढोल कोन्हे को, तेसिताईं तव्हांखे ज़िंदगी जे सूंहं जी ख़बर कीअं पवंदी तव्हांखे? हा, ढव बिना ढोला न आहे साञा सूंहं जी। उहो माण्हू खे जॾहिं बुख लॻंदी आहे न, माण्हू खे मानी न मिलंदी आहे, माण्हू खे त माण्हू जा दोॾा फाटा ॾी ईंदा आहिनि, पर माण्हू खे मानी इज़त सां खपे। जेकॾहिं चठ में मानी ॾींदो कंहिंखे त मूंखे ताईं 5 करोड़ छा, तव्हां मूंखे 10 करोड़ ॾियो, बादशाहियूं ॾियो, ऐं त मरणु क़बूल कंदुसि, चठ में मानी तव्हां कोन खाईंदुसि। लतीफ़ अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कई आहे जंहिं समाज खे नुक़सानु पहुचायो? छो त तव्हां मयार ठाहींदो, नज़रियुनि जा मयार ठाहींदो, छो असां त बिना नज़रिए जा हलूं पिया। छो त नज़रियो हुजे त निज़ाम ठहे, ऐं नज़रियो कंहिं वटि हूंदो, माण्हू हुजे, कैरेक्टर हुजे न, ऐं उन कैरेक्टर वटि नज़रियो कहिड़ो हुजे? लतीफ़ थो चए त मयनि मथे समरा खुहनि सॾ करी। हींअर छा आहे, जेकर हींअर ॾिसनि था त एक्सीडेंट थी पियो आहे त माई जे कन में वालिड़ियूं पियूं आहिनि, त उहो छा था कनि, एॾा ज़ालिम आहिनि, को चाकू बि कोन अथनि जो हुनखे वधे कढनि, हुनखे छिके हुनखे कढनि था हुनखे। छा इहो बाणपो आहे? हीउ लतीफ़ थो हाणे हिकिड़ो मंज़र थो ॿुधाए त हिकिड़ो बरपट बयाबान आहे, उन में अहिड़ो काफ़िलो अची लथो आहे, उन में हिकिड़नि माण्हुनि जा उठ मरी विया आहिनि, जीअं अॼुकल्ह गाॾियूं आहिनि, ऐं कुझु माण्हू उन्हनि जा उठ बचिया आहिनि, हाणे जॾहिं हलण हारा थिया आहिनि, उन महिल हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि असीं त असांखे त हाणे हिते बगड़ बोलड़ा काई न था हलिया, हाणे जंहिंजूं गाॾियूं आहिनि, जंहिंजा वेट आहिनि, इहे हलिया वेंदा, असीं रुली वेंदासीं हिते। हाणे लतीफ़ ॾिसो हिकिड़ो वेडियो पियो ठाहे, हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ी तहज़ीब हिकिड़ी ठाहे पियो ॾिए की माण्हू खे माण्हू जी कीअं मदद करणु खपे, मुसाफ़िरी में सफ़र में जेको आहे को रहिजी वञे त उनखे कीअं पाण सां खणी वठिजे। हीउ वेडियूं ठाहींदड़ माण्हू आहे, तव्हांजा क़दुरु जोड़ींदड़ इहो माण्हू आहे। कहिड़ो क़दुरु पियो जोड़े? इहो क़दुरु पियो जोड़े त उहे माण्हू चवंदा दादा मां अचो भला तव्हांखे खणियो हलूं, मुंहिंजो ई चवनि था खणियो हलूं, ईअं न अॻिते हली असांखे भला को धकड़ी मारे छॾीनि या सामान फोड़ी छॾीनि, न दादा असीं कोन था हलूं। शक पवंदो न माण्हू खे, हुन चयो अदा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, असां सां थी सघियो थिए जेको तव्हां सां थियो आहे। ठीकु थी सघे थो हींअर त तव्हां वटि गाॾियूं हुजनि हा, वेट हुजनि हा, असां वटि न हुजनि हा, तव्हां असांखे सलाह हणो आहे। हाणे हिते हुनखे चवनि था सलाह असांखे हणो छो था? चए थो इहो इन जे करे कोन था हणो को तव्हां मां असांखे फ़ाइदो वठिणो, असांजी पल इहा आहे, असांजो क़ाइदो इहो आहे, असांजो कानून आहे, असांजो कल्चर इहो आहे त माण्हू खे छॾिबो कोन। हाणे हीउ सॼो मंज़र कीअं पियो चिटे, हाणे हू मयनि ते उठनि ते सामान लॻियो वेठा आहे, हाणे हीउ मोकिलाइनि पिया हिक ॿिए खां, माण्हू मौत सख़्ते में आहिनि, माण्हू के जेके वञनि पिया उहे बि चवनि पिया अकेला पिया थियूं। हाणे हिते लतीफ़ साईं जेको आहे सेनेरियो कीअं पियो चिटे, फिल्मूं आहिनि हिन जे हिकिड़े हिकिड़े बैत में आर्ट फिल्म आहे। चए थो मयनि मथे समरा खुहनि सॾ करी, जेके खुहिजी विया। ॾिसो पहिरीं ॻाल्हि त खुहिजण जी माना त अचणु खपे न असांजे साईं समाजियात जो माहिर। हीउ ॾिसो न, हीउ तव्हांजो कल्चर पियो ठाहे, हीउ तव्हांजा माण्हू खे बचाए पियो। चए थो मयनि मथे समरा, उठनि ते सामान पियो आहे, खुहनि सॾ करी। अदा अचो अचो यार भाउ अचो तव्हांखे खणी हलूं, जेको जहिड़ो सेखारे थो तहज़ीब कीअं असांजी तहज़ीब जोड़े पियो ई माण्हू। चए थो छो साथ निभायो नींद, साथ न छॾींदासीं। हींअर इहो माण्हू खे हिकिड़ी ॻाल्हि माण्हू खे इहा सम्झायो, माण्हू हीअं सभु हिक ॿिए जो साथ छॾण लाइ तयारु आहे। पीउ पुट खां भॼण जे लाइ तयारु आहे, पुटु पीउ खां भॼण जे लाइ तयारु आहे, भाउ भाउ खां भॼी वियो,
वैल्यूज़ जो रखवालो आहे, तहज़ीब जो जेको आहे सो सेंटर आहे। ही हिकिड़ो बैत एॾो वॾो आहे तव्हांजी सोसाइटी खे बचाए सघे थो। साईं अहिड़ा खोड़ बैतनि, छिज मकतारा साथ चढ़ंदो लॻे, मूंखे इहो ई बैत यादि छो त पंहिंजा रूह त हिकिड़ा ई आहिनि। हू त बेशक। ही चए थो बाबा केॾा पियो वञी, चयां था अलाए तव्हां सुधरो अलाए न सुधरो, तव्हीं गैर साइंसी माण्हू थी विया, तव्हीं वञी मज़हबनि में फाथा। अदा जी माण्हुनि खे कीअं छॾियो, इहे माण्हू मज़हबनि में फाथा पिया आहिनि। पहिरीं ॻाल्हि हीअ त जेकर तव्हांखे महमजूई करणी आहे, तव्हांखे नालो कमाइणो आहे, तव्हांखे लय करणी आहे, त पोइ ठीकु आहे, रुशदी वांगुरु तव्हां दॿूं वधीक ॾेई छॾियो त सुभाणे तव्हांखे ही तालिबानाइज़ेशन कंहिं पैदा कई आहे? असांजे इन्हनि मजहूल इहे जेके पढ़ियल जेके पाण खे माण्हू सम्झनि था, इन्हनि जेको आहे इहे ॻाल्हि वक़्त ते कबी आहे। कॾहिं थिजे कन, कॾहिं थिजे वात, कॾहिं थिजे बकरो, कॾहिं थिजे काट, कॾहिं थींदी बात ऊंध अंध अन्याय जी। इहो वरी फ़क़ीरनि वरी उनखे एक्सटेंड कयो आहे, छो त लतीफ़ त हलंदो न अॻिते, हिन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि करे लतीफ़ साईं। साइंटिफिक मार्क्स जो डायलेटिज़म आहे, डायलेटिकल फिलासफी आहे, त कॾहिं अॻिते वधिबो आहे, कॾहिं पुठिते बि वधिबो आहे, बैलेंस पियो करे। उनमें उमर मुख़्तार फिल्म में जेको उमर मुख़्तार चवे थो, पढ़ाई चवे थो त अगरि बैलेंस टुटी, छो त उर्दू में ॿुधी हुई, माना बैलेंस जेकॾहिं टुटी वियो हलियो त शयूं किरी पवंदियूं। बेशक, माना असांजो बैलेंस टुटी वियो। ही माण्हू चए थो कॾहिं ॿुधो, ठीकु आहे, असां नंढड़ा हुआसीं वेही ॿुधंदा हुआसीं, ऐं अञा बि ॿुधूं था, अञा बि जेका ॻाल्हि ॿुधूं था। हींअर बि वेंदा आहियूं त लतीफ़ जा 10 बैत 100 बैत नवां मिली वेंदा आहिनि। ऐं त इन ॻाल्हि ते अची पहुचणो त लतीफ़ अञा ताईं मुकमिल लिखियो ई न वियो आहे। 100% बिल्कुलु। छो त आउं जिते हींअर आउं वियो हुउसि हिंगलाज वियो हुउसि, चकर ॾेई आयुसि, उते जेके कचहरियूं थियूं उते अहिड़ा बैत ॿुधासीं जेके असां ससुई तां चकर ॾेई आयासीं। हींअर हिकिड़ी राति ससुई ते बि गुज़ारीसीं। हीअ ससुई, हीअ छा आहे, ससुई ॾिठी छा लती, हीअ मौत खे आसान थो करे। तकलीफ़ हींअर सभु असीं तकलीफ़ुनि में आहियूं, पर हिकिड़ो माण्हू तव्हांखे चवे न अबा छिपूं छपर खट पण पथराणियूं पाए, अरे बाबा चरियो थियो ई छा? साइंस थी चवे त छिप ख़तरनाक थींदी आहे। अदा साइंस चवंदी हूंदी, पर आउं शाइर आहियां, मूंखे उहो जेको विहारणो थो लॻे, मूंखे पथराणी थी लॻे। छो त हीअ साइंस खे दिलि थींदी न आहे, हीअ आर्ट खे दिलि थींदी आहे, हीअ आर्ट खे रूह थींदो आहे। त हीअ ॾिसो केॾी जेको आहे ख़ूबसूरत जेको आहे लतीफ़ साईं जेको आहे ॻाल्हि थो करे। असां कॾहिं बि सॼण सावण मींहं जी आगम कयो अचे। छा इहा सूंहं इहा माण्हू जी ज़रूरत न आहे, माण्हू जे समाज जी ज़रूरत न आहे, माण्हू जी ज़िंदगी जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं इहा ज़रूरत न आहे त पोइ माण्हू ऐं ढोर ढगे त कहिड़ो फ़र्क़ु आहे? कबीर साहिबु चयो त जानत को दुख है, अजानत को सुखराज। जो तूं मूर्ख बेचारा क्या करे, जिन पेट इहो हिकिड़ो एॾो वॾो मिसाल आहे। जो तूं मूर्ख बेचारा क्या करे, जिन पेट भरण सूं काज। अरे बाबा, हुन खोते खे त पेट भरणो आहे न, उनजो उन ॻाल्हि सां कहिड़ो वास्तो आहे त मानी खां पोइ चमचम बि खाइबा, ऐं मानी में के जेको आहे हलीम बि खाइबो, मुर्गी बि खाइबो। वॾी महिरबानी साईं जो अॼु जो प्रोग्राम असांजो टाइम पूरो थो थिए पियो, ऐं साईं जी सरकार में सलाम दुआ। ऐं तव्हां सभिनी सां गॾु हक़ मौजूद सदा मौजूद।